सभ खां बहितर तरीक़ो नाड़ीअ जो आहे जो नाड़ीअ खे राणी चयो वेंदो आहे, छटर खे बानी चयो वेंदो आहे। इन करे सम्झो त राणीअ ऐं बानीअ में जेतिरो फ़र्क़ु आहे त हिननि जे पोखीअ में बि एतिरो फ़र्क़ु आहे। नाड़ी तव्हां कहिड़े हिसाब सां कराईंदा आहियो, तरफ़ कहिड़े सां कराईंदा आहियो, इन बारे में आम सुवालु आहे इहो त नाड़ी कहिड़े तरफ़ कजे। इहो आम सुवालु ईअं आहे त नाड़ी हमेशह ॾखिण ऐं उत्तर जे तरफ़ खां कजे त जीअं उनखे हवा ऐं रोशनी हिकु जहिड़ी लॻी सघे। अगरि जेकर ओभर ओलह कबी त हिकिड़ी ओड़ ॿी ओड़ खे पाछो ॾींदी, ॿी टीह खे ॾींदी, हुनखे न हवा सही नमूने सां मिलंदी न रोशनी मिलंदी। अगरि ॾखिण खां उत्तर नाड़ी कबी त उनखे जॾहिं सिजु ॾखिण खां ईंदो त हर कंहिंखे रोशनी बि हिकु जहिड़ी मिलंदी ऐं हवा बि हिकु जहिड़ी मिलंदी, जंहिंजे करे पैदावार सुठी मिलंदी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं छा पिया कयो? हवाए ॿिज पिया चूंडियूं त हिन में जेके गैर ज़रूरी तीला आहिनि, ॿियनि जिन्सुनि जा तीला अची विया आहिनि, उहे चूंडियूं था त जीअं ॿिज पंहिंजो साफ़ु सुथिरो ऐं सुठो थिए। पोइ ॿिज साफ़ु सुथिरो सुठो आहे त पैदावार बि सुठी थी मिले ऐं महांगे ॿिज खां बि बची था पऊं, उनजे करे ॿिज चूंडे रहिया आहियूं। अच्छा, हे तव्हां ॿिज पंहिंजो असली पंहिंजो ई ॿिज आहे? असां हमेशह पंहिंजा ॿिज ईअं असां चूंडींदा, साफ़ु कंदा, पोइ जेका बि जिन्स खां ईंदा आहियूं उहे साफ़ु कंदा ईंदा आहियूं ऐं उहे पंहिंजा ॿिज पाण रखंदा आहियूं, संभाले रखंदा आहियूं उनखे, पोइ वरी उहे साॻा इस्तेमालु कंदा। थोरो असांखे तरीक़ेकार ॿुधायो त हे तव्हां कीअं कणिक कायो था, कहिड़े हिसाब सां कायो था? बाबा पोखी कणिक जी टिनि तरीक़नि सां पोखी वेंदी आहे। हिकिड़ी नाड़ी ऐं ॿी वरी ज़मीन खे हर ॾेई ठाहे तयारु करे भितर भञी कीण घुमाए वग़ैरह करे ऐं उन खां पोइ उनखे पाणी ॾेई भराए ज़मीन खे ऐं उनखे पोइ छटियो वेंदो आहे, जंहिंखे चयो वेंदो आहे गप छट। ऐं टियों तरीक़ो हूंदो आहे त ज़मीन जो रेज करे उनखे पाणी ॾेई ज़मीन खे रेज करे वरी जॾहिं ज़मीन उहा हर जहिड़ी थींदी आहे त उन में ॿिज छटे ऐं मथां हर हलाइबो आहे, जंहिंखे छट खेड़ चयो वेंदो आहे। पर सभ खां बहितर तरीक़ो नाड़ीअ जो आहे जो नाड़ीअ खे राणी चयो वेंदो आहे, छटर खे बानी चयो वेंदो आहे। इन करे सम्झो त राणीअ ऐं बानीअ में जेतिरो फ़र्क़ु आहे त हिननि जे पोखीअ में बि एतिरो फ़र्क़ु आहे। छा तव्हां नाड़ी भला हर रकाए कीन हणी या ठाहे सिधो करे पोइ था कयो, या ईअं जेकी ज़मीन पियल आहे उन में नाड़ी करे था छॾियो? जेका ज़मीन नरम हूंदी आहे, सारियाली ज़मीन हूंदी आहे, जेका ज़मीन में खेड़बी त घणी देरि लॻी वेंदी, देरि सां हर ईंदी, पोइ उन में ईअं नाड़ी थींदी आहे। बाक़ी जेकॾहिं त ज़मीन खे आम हर ॾेई पहिरियां असांजो कल्टीवेटर हर, जंहिंखे असां 11 गोभी बि चवंदा आहियूं, उहो हर हणी हिकिड़ो ॿ, उन खां पोइ उनजे मथां रूटर हणी उनजे मथां कीण घुमाए उनखे हमवार करे सिधो करे ऐं मथां नाड़ी कंदा आहियूं। अच्छा, हाणे हीअ तव्हां नाड़ी कराई आहे? हीअ नाड़ी कराई आहे असां। नाड़ी तव्हां कहिड़े हिसाब सां कराईंदा आहियो, तरफ़ कहिड़े सां कराईंदा आहियो, इन बारे में आम सुवालु आहे इहो त नाड़ी कहिड़े तरफ़ कजे। इहो आम सुवालु ईअं आहे त नाड़ी हमेशह ॾखिण ऐं उत्तर जे तरफ़ खां कजे त जीअं उनखे हवा ऐं रोशनी हिकु जहिड़ी लॻी सघे। अगरि जेकर ओभर ओलह कबी त हिकिड़ी ओड़ ॿी ओड़ खे पाछो ॾींदी, ॿी टीह खे ॾींदी, हुनखे न हवा सही नमूने सां मिलंदी न रोशनी मिलंदी। अगरि ॾखिण खां उत्तर नाड़ी कबी त उनखे जॾहिं सिजु ॾखिण खां ईंदो त हर कंहिंखे रोशनी बि हिकु जहिड़ी मिलंदी ऐं हवा बि हिकु जहिड़ी मिलंदी, जंहिंजे करे पैदावार सुठी मिलंदी। इंशाअल्लाह अल्लाह ताला जी वॾी महिरबानी।